आवामी आवाज़ टेलीविजन जे प्रोग्राम इंटरव्यू में मां आहियां जो होस्ट असद मुमताज़। नाज़रीन, 18वीं सदी जे मशहूर जर्मन फिलासफ़र ऐं तहक़ीक़दान जॉन गेटफी चयो त कंहिं बि क़ौम जे अदब जो बुनियाद उन जे अवाम जी तख़लीक़ में आहे, याने लोक अदब, अवाम जो अदब। सिंधी लोक अदब किथे आहे, उन में कहिड़ा कम थियनि पिया, उन जो ॿियनि लोक अदब सां कहिड़ियूं हिकु जहिड़ायूं आहिनि, इहो सम्झण लाइ अॼु असां सां गॾु मौजूदु आहे न फ़क़ति हिकु अदीब, न फ़क़ति लोक अदब जो तमामु वॾो ॼाणू, बल्कि हिकु प्रोफेसर जंहिंजो PhD थियल आहे लोक अदब में, 35 किताबनि जो ख़ालिक़ आहे ऐं वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में हू पंहिंजो उस्ताद जी हैसियत सां पंहिंजो तदरीसी फ़राइज़ बि सर अंजाम ॾिए पियो। साईं डॉक्टर कमाल ॼामलो साहब। डॉक्टर साहब, सभ खां पहिरियां त अव्हांजा लख कुर्ब जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। मां तव्हां खां पहिरियों सुवाल में इहो सम्झणु चाहींदुसि त लोक अदब आहे छा ऐं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियूं अचनि। हाँ ॾिसो, लोक अदब जे नालो वठूं था, लोक माना अवाम। एग्ज़ैक्टली। ऐं जॾहिं लोक अदब चऊं था त अवाम जो अदब। सही। पर हाणे हिते हिकिड़ो सुवालु उभरंदो आहे त अवाम जो अदब त समूरो आहे। बिल्कुलु। अवाम जो अदब, जदीद अदब अवाम जो आहे। बिल्कुलु सही आहे। क़दीम अदब अवाम जो आहे। अदब त थींदो ई अवाम जो आहे। बिल्कुलु। पर हाणे हिन खे जेको नालो इहो ॾिनो वियो आहे लोक अदब, उन जो सबबु इहो आहे त अहिड़ो अदब जंहिंजो तख़लीक़कार हिकु त वाज़िह न हुजे ऐं हिक खां वधीक पूरो अवाम उनजो तख़लीक़कार हुजे। अच्छा। उनखे जेको आहे सो लोक अदब में ॻणियो वञे थो। अच्छा। मिसाल, हाणे जेका ख़ासि तौर ते शाइरी आहे, लोकगीत आहिनि, उहे तव्हां ॿुधा हूंदा त उहे ॻाइनि, जेके माण्हू ॻाइनि था, हर महफ़िल में या पंहिंजे शादीअ में उहे लोकगीत ॻाया वञनि था ऐं उन्हनि खे पंहिंजो सम्झी ॻायो वञे थो। सही। अवाम उनखे पंहिंजो सम्झे थो, पर उनजे शाइर जी, उनजे तख़लीक़कार जी का वाज़िह ख़बर न आहे त केरु आहे केरु न आहे। इहो माज़ीअ में हिकिड़ी वसफ़ हुई लोक अदब जी त जंहिंजे तख़लीक़कार जी ख़बर न हुजे ऐं ठेठि ॿहिराड़ीअ जे माण्हूअ जी उहा तख़लीक़ हुजे। अच्छा। ऐं हाणे उन में थोरी तब्दीली इहा आई आहे त हिन वक़्तु लोक अदब अहिड़े अदब खे चयो वञे थो, लोक अदब जे सिन्फ़ुनि ते जेका शाइरी थिए थी उनखे लोक अदब चयो वञे थो। मिसाल, लोकगीत हो जमालो आहे, असांजो क़दीम लोकगीत आहे। सही। पर अॼु बि मशहूरु शाइरनि हो जमाला चया आहिनि, शेख हयाज़ हो जमालो आहे। बिल्कुलु चया आहिनि। ईअं गुज़ारतूं के अहिड़ियूं आहिनि जेके क़दीम आहिनि, उन्हनि जी तख़लीक़कार जी ख़बर न आहे, उनजे सुघड़ जी ख़बर न आहे, पर अॼु जा सुघड़ मौजूदु जेके आहिनि उहे पंहिंजो तख़लीक़ कनि था, गुज़ारतूं। त अहिड़े तरीक़े सां इन वसफ़ में थोरी तब्दीली आई आहे त असांजो जेको क़दीम अदब आहे, जेको बुनियादी अदब आहे, उन अदब जे हींअर जेको उनजे उन सिन्फ़ुनि जे हवाले सां जेका तख़लीक़ थिए पई, उनखे असां लोक अदब चऊं था। अच्छा, हिकु त तव्हांजी ॻाल्हियुनि मां सम्झणु चाहींदुसि त हिकु त उहो अदब जंहिंमें मजमूई माण्हुनि जो हिकिड़ो गॾियल तख़लीक़ हुजे, हिकु उहो, ऐं ॿियो त उहो कंहिं बि हिकिड़े फ़र्द जे नाले न थियलु हुजे, लोक अदब असां उनखे चवंदासीं। भला सिंधी लोक अदब में गुज़ारतुनि खां अलावा बाक़ी ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि? हाणे मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि। अच्छा। जीअं शाइरीअ जा जेके ॿिया क़िस्म आहिनि, उन में मुख़्तलिफ़ उन्हनि जूं सिन्फ़ूं आहिनि। जदीद शाइरी में ग़ज़ल आहे, नज़्म आहे, वाई आहे, काफ़ी आहे असांजी क़दीम शाइरी में। अहिड़ी रीति लोक अदब जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि। अच्छा। हाणे उन्हनि में जीअं शुरू में मूं ज़िक्र कयो, लोक गीतनि खे बुनियादी हैसियत हासिलु आहे। वरी लोक गीतनि में मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। अच्छा। हो जमालो आहे, मोरो आहे, छलड़ो आहे, बेलण आहे, ऐं केतिरा ई क़िस्म आहिनि। इन खां सवाइ वरी आहिनि गुज़ारतूं। अच्छा। प्रोली आहे। ऐं जेकॾहिं असां अंदाज़ो लॻाईंदासीं त असां वटि 30-40 अहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि लोक अदब जूं जिन ते तख़लीक़ थिए थी। ऐं ॿी जेका ख़ासि ॻाल्हि आहे त लोकगीतनि खां सवाइ लोक अदब जूं जेके ॿियूं सिन्फ़ूं आहिनि उहे कसवटी वारियूं आहिनि, उहे परख वारियूं आहिनि, उहे सुवाल वारियूं आहिनि। को सुवाल उन्हनि में लिकल हूंदो आहे जंहिंखे ॻोल्हणो पवंदो आहे। मिसाल, हुनुर आहे, उन में बि जेको आहे सो हिकिड़ो सुवाल आहे, उन में बि लिक रखियलु आहे, उहो पकड़नि। वरी इन खां सवाइ बैत आहे, लोक अदब जो जेका सिन्फ़ आहे उहा आजा जा बैत आहिनि या मुख़्तलिफ़ कांगल जा बैत आहिनि। अच्छा। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। त बैतनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म, लोकगीतनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म, गुज़ारतुनि ऐं प्रोलियुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि ऐं उहे जेके आहिनि से लोक अदब में शामिल आहिनि। अच्छा, भला साईं, लोक अदब में भला मौसमनि जो को अवाल, जीअं असां वटि बहार आहे त बहार में लोक अदब कहिड़ो हूंदो, या वरी जीअं असां वटि त्योहार आहिनि, मिसाल जे तौर ते ईद आहे, मुहर्रम आहे, या रबीउल अव्वल आहे, होली आहे,
त इन हवाले सां लोक हाणे हिकिड़ा आहिनि वाक़ियाती बैत जेके मुख़्तलिफ़ वाक़ियनि जे निस्बत सां बैत चयल आहिनि। को वाक़ियो थियो उन ते बैत ठाहे पियो। अच्छा। ॿिया आहिनि हफ़्ता ॾींहं रातियूं साल महीना। अच्छा। हाणे इहा बि हिकिड़ी सिंफ़ आहे। 3 अखरी आहे जेका ख़ासि तौर ते अरबीअ जेके अखर आहिनि असां वटि अलोबे जा, उन अलिफ़ खां वठी ये ताईं हर अखर ते जेको आहे हिकिड़ो शहर चइजे। मिसाल अल्फ़ सां शुरू थींदड़ बैत, वरी बे सां शुरू थींदड़ बैत इहो आहे। वरी जेके मुंदूं तव्हां जेका ॻाल्हि कई, बिल्कुलु, त मुंदुनि जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ बैत असां वटि आहिनि। मिसाल मीहोगी जी मौसम आहे, अहिड़ी उन जा लोकगीत आहिनि, उन्हनि जे हवाले सां शाइरी आहे, त उहे मौजूदु आहिनि। साल आहिनि, महीना आहिनि, हफ़्ता आहिनि, बिल्कुलु, रातियूं आहिनि। हाणे उहे साल महीना छा आहे त घणे भाङे ईअं थींदो आहे त जुदाईअ खे ॻणियो वेंदो आहे त हिकिड़ो हफ़्तो थी वियो तूं न मिले, अच्छा, महीनो गुज़री वियो, साल गुज़री विया, तूं न मिले, तुंहिंजी सिक ॾाढी लॻी आहे, त उन में हिकिड़ो सिक सोज़ ऐं महबूब जे विछोड़ जी। ॿियो वरी तव्हांजी ॻाल्हि कई मौलूद शरीफ़, मज़हबी हवाले सां असां वटि सिंफ़ूं आहिनि, त मौलूद शरीफ़ बि असांजे लोक अदब में शामिलु आहे। ईअं त काफ़ीअ खे बि असांजे डॉक्टर बलोच साहब लोक अदब में शामिलु कयो आहे, पर उनखे क्लासिकल अदब में वधीक अहमियत मिली आहे काफ़ी ऐं वाईअ खे। बाक़ी मौलूद शरीफ़ या मज़हबी हवाले सां जेके बैत आहिनि या जेके शेर आहिनि, उहो उन्हनि जी बि हिकिड़ी अहमियत आहे, उहे बि लोक अदब में शामिलु आहिनि। अच्छा, तव्हांजा साईं लोक अदब ते केतिरा किताब तव्हां लिखिया आहिनि ऐं केतिरा छपजी चुका आहिनि, उहो थोरो ॿुधाइजो। मूं लोक अदब ते मजमूई तौर ते 35-40 मुंहिंजा किताब आहिनि। अच्छा। पर लोक अदब ते जेके आहिनि उहे बि 8-9 खन आहिनि। 8-9 कहिड़ा कहिड़ा? हाणे हिकिड़ो त मुंहिंजो जेको आहे सो PhD थीसिस, जेका मां सिंधी लोकगीतनि जो तहक़ीक़ी जाइज़ो, मूं PhD उन में कई, ऐं उहो जेको किताबु आहे सिंधूअ जा गीत जे नाले सां छपियो आहे। त लोकगीतनि ते उहो हिकिड़ो किताबु आहे, उहो छपियो आहे। ॿियो आहे किताबु जेको आहे सो कचहरी जा मोर। हाणे कचहरी जा मोर में मूं जेको आहे सो सुघड़नि जे बारे में लिखियो आहे, सुघड़नि जी तंज़ीमुनि जे बारे में लिखियो आहे, ऐं जेके सिंफ़ूं आहिनि उन्हनि जे बारे में लिखियो आहे। सही। इन खां सवाइ हिकिड़ो किताबु आहे लोक अदब मज़मून ऐं मकाला। अच्छा। उहो मूं सिहेड़ियो आहे, उहो कल्चर डिपार्टमेंट छपियो आहे। ॿियो हिकिड़ो किताबु आहे पाकिस्तानी ज़बानूं का लोक अदब। पाकिस्तानी ज़बान जो लोक अदब। अच्छा। इहा उर्दूअ में किताबु आहे, पाकिस्तानी ज़बानूं का लोक अदब। अच्छा। त उन में मूं हिकिड़ी कोशिशि कई आहे, जेको पहिरियों कमु आहे मुंहिंजे ख़्याल में पूरे पाकिस्तान में, त इनफ़रादी तौर ते हर ज़बान में कमु थियो आहे लोक अदब ते। जीअं पंजाबी में लोक अदब जेको आहे त पंजाबी में कमु थियो आहे, सिंधी में जेको लोक अदब आहे सिंधीअ में कमु थियो आहे, बलोचीअ में। पर मूं छा कयो आहे त उर्दूअ में इन्हनि सभिनी लोक अदबनि खे हिकिड़ो तारुफ़ी जेको आहे सो कमु कयो आहे, ऐं उन ते मूं कॉन्फ्रेंस बि कोठाई। उन में पंजाबी लोक अदब जे बारे में हिकिड़े मैडम आहे, उनजो मकालो आहे, मैडम नबीला रहमान। सिंधी लोक अदब जे बारे में मूं लिखियो आहे, अहिड़ी पश्तो लोक अदब जे बारे में लिखियलु आहे, ऐं ब्राहवी लोक अदब जे बारे में आहे, ऐं बलोची लोक अदब जे बारे में आहे। त इहो कोशिशि मूं कई आहे, पहिरीं कोशिशि आहे, त इन हवाले सां उर्दूअ में इहो कमु थियो आहे। ॿियो हिकिड़ो किताबु आहे मुंहिंजो रिसालो गुजारत। रिसालो गुजारत। हा। हाणे गुजारत में मुंहिंजो तव्हांखे चयो त मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। मिसाल ॾिठ आहे, प्रोली आहे, साईं मोमाऊं आहिनि, मुख़्तलिफ़ हेमारियूं आहिनि। हीअ गुजारत जा ई या प्रोली जा ई क़िस्म आहिनि। त हीअ रिसालो गुजारत लोक अदब में अहिड़ी गुजारत आहे जंहिंमें जॾहिं उहा ॾींदा आहिनि गुजारत, त उनजो जवाबु जेको थींदो आहे सो शाह लतीफ़ जो बैत हूंदो आहे। अच्छा। त हाणे सुघड़ शाह लतीफ़ जे पैगाम खे पखेड़ण जे लाइ ऐं उन सां मुहबत जो इज़हार करण जे लाइ रिसालो गुजारत ॾींदा आहिनि। माना शाह जे रिसाले मंझां गुजारत हुजे उहा, त उनखे नालो ई अलॻि उनखे ॾिनो अथनि, रिसालो गुजारत। त उहो जेको आहे सो उहो गुजारतूं मां सिहेड़े पंहिंजो उहो किताबु आंदो आहे, ऐं सिंधी अदब में इहो पहिरियों किताबु आहे। वाह। इन मौज़ूअ ते, इन खां अॻु में इन मौज़ूअ ते कमु न थियो, ऐं इहो मूं कमु कयो आहे। अच्छा। जेको छपियो आहे। सही साईं। भला जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां कमु कयो आहे पश्तो जे अदब ते, पश्तो लोक अदब ते, पंजाबी लोक अदब ते, त जेको सिंध जो लोक अदब आहे उन जा जेके ॿियनि मुल्कनि जा लोक अदब आहिनि, उन में का हिकु जहिड़ाई कहिड़नि कहिड़नि ॿियनि मुल्कनि जे लोक अदब सां सिंध जे लोक अदब जी हिकु जहिड़ाई आहे? ऐं असांजो पहिरियां त इहो त उनजो कहिड़नि कहिड़नि हिकु जहिड़ाई आहे, त पोइ वरी मां तव्हां खां। हाणे ॾिसो, लोक अदब जेको बि आहे न, उहो आम माण्हूअ जो अदब आहे। सही। ऐं आम माण्हूअ जो ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके ॿहिराड़ियुनि में रहनि था, ॻोठाणा आहिनि, उन्हनि जो अदब। सही सही। त ॻोठ
या ॿाहिराड़ियूं सॼी दुनिया में जिथे बि आहिनि त केतिरियूं हिकु जहिड़ियूं उन्हनि में आहिनि। मिसाल पाण में उथणु वेहणु मोहबत वंडणु कचहरियूं करणु, पर कचहरियुनि जो रवाजु असां वटि घणो आहे, ॿियनि वटि घटि आहे। किसा खणणु, किसा लोक कहाणियूं बि लोक अदब जो हिसो आहिनि। त ईअं जेको आहे सो मिसाल लोलियूं आहिनि, लोलियूं दुनिया जी हर अदब में मौजूदु आहिनि। माउ जेको आहे सो दुनिया जी हर माउ पंहिंजे ॿार खे लोली ॾींदी आहे। बिल्कुलु। त अहिड़ी रीति वरी शादीअ जो जेके रस्मूं थियनि थियूं उहे मुख़्तलिफ़ त थी सघनि थियूं, पर उन्हनि ते जेके लोकगीत ॻाया वञनि था उहे बि दुनिया जी तक़रीबन हर ॿोलीअ में शामिलु आहिनि। ॿियो सवेर तव्हां जेको सुवालु कयो त असां वटि जेके रस्मूं थियनि थियूं उन रस्मुनि ते बि जेको आहे सो लोकगीत आहिनि। मिसाल मेहंदीअ जी रस्म आहे, सही, त मेहंदीअ ते लोकगीत चई वञे थो। बिल्कुलु। या वरी मोड़ ॿधिजे थी त मोड़ ते लोकगीत आहे। त ईअं मुख़्तलिफ़ महल ऐं मौक़े जा लोकगीत आहिनि। सही सही साईं। भला असां वटि जेको थर जो असां वटि जेको लोक अदब आहे, या वरी असां जेको लाड़ जो लोक अदब आहे, या वरी असां उत्तर जो लोक अदब आहे, इन में बुनियादी तौर ते पहिरियां त इहो त हिन में हिकु जहिड़ा ई कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, ऐं ॿियो हिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? हाणे ॾिसो, जीअं असांजे ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ लहजा आहिनि, सही, त हिकिड़ो त लहजे जो फ़र्क़ु आहे, ॿोली जो फ़र्क़ु आहे। सही। ॿियो ॾिसो मिज़ाज जो थोरो फ़र्क़ु आहे। हाणे असां वटि मिसाल उत्तर वारो पासो जेको आहे उन में थोरी तव्हांखे मिज़ाज में तेज़ी मिलंदी, सख़्ती मिलंदी, ऐं जेको लाड़ वारो पासो आहे उन में तव्हांखे थोरी नरमी मिलंदी। त उहा नरमी जेका आहे या तेज़ी उन अदब में बि शामिलु आहे। त बाक़ी त घणे भाङे साॻियूं सिन्फ़ूं आहिनि। मिसाल हो जमाल हुते बि आहे, हिते बि आहे, लोली हिते बि आहे, हुते बि आहे, मोरो हिते बि आहे, पर कुझु अहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि जेके वरी मख़सूस इलाइक़नि में आहिनि। मिसाल तव्हां जेकॾहिं कोहिस्तान वेंदव त उते मोरो घणो ॻायो वञे थो, ॿुधो वञे थो। वरी जेकॾहिं तव्हां थर वेंदव त थर में वरी सिंधीअ सां गॾु ढाटकी ॿोली जी, या उतां जे थरी ॿोलीअ में जेके शहर आहिनि, पहाका आहिनि, या पंहिंजो उते जेके गीत ॻाया वञनि था, गीत ॻाया वञनि था उहे आहिनि। ऐं उते जेके सिन्फ़ुनि जा नाला आहिनि उहे बि थोरा मुख़्तलिफ़ आहिनि। अच्छा। मिसाल हेमारी गुजारत खे बि चवनि त उनजा पंहिंजा कुझु नाला आहिनि। ऐं गुरचेलो आहे, ऐं उन गुरचेलो जेको आहे बुनियादी तौरु हिंदीअ में या सिंगार जा बैत आहिनि। सिंगार में छा कंदा आहिनि, तारीफ़ बैत हूंदा आहिनि, ऐं उहे तारीफ़ हिकिड़ी त जेका हक़ीक़ी अलाह साईं जी तारीफ़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूंह बयानु कई वेंदी आहे, पर उन सां गॾु वरी पंहिंजे महबूब जी सूंह बयानु कई वेंदी आहे। वरी जेको गुरचेलो आहे, गुरु उस्ताद, चेलो शागिर्द, उस्ताद ऐं शागिर्द जा जेके सुवाल जवाब आहिनि बिल्कुलु उहे आहिनि। हाणे उहे बुनियादी तौरु हिंदीअ में आहिनि, ऐं असां वटि जेके आया आहिनि सो थर वारे पासे ॾे हिंदीअ में या हिंदी ऐं पंहिंजी सिंधी गाॾिड़ चवनि था, पर असांजे उत्तर जे कुझु सुघड़नि छा कयो आहे जो उन्हनि खे सिंधी वेस ॾिनो आहे। उत्तर जे जेके सुघड़ आहिनि उन्हनि जो वरी ज़िक्र कंदासूं ॿिए वक़्फ़े में। हिते हिकिड़ो साई जो टाइम थियो आहे, पाण हिकु साई खां पोइ मिलूं था। नाज़रीन, हिते वठूं था हिकु नंढी साई, ऐं साई खां पोइ वरी ॿीहर डॉक्टर कमाल साहिब सां हितां ई ॻाल्हि जो सिलसिलो जारी रखंदासीं। टेलीविजन प्रोग्राम इंटरव्यू में एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार। डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि पिया कयो त उत्तर या के सुघड़नि ऐं लाड़ या सुघड़ ऐं थरे सुघड़ जे बारे में, सो पंहिंजी तव्हां उतां ई सिलसिलो जोड़ियोसि। हाणे जीअं मूं अर्ज़ु कयो त गुरचेलो आहे जी, उन में उस्ताद ऐं शागिर्द जा सुवाल जवाब आहिनि। ठीकु ठीकु। ऐं उहे नसीहत वारा सुवाल जवाब आहिनि। त उन में छा कयो आहे असांजे ख़ासि तौर ते उत्तर वारनि सुघड़नि, त उहो जेको उन्हनि ते ढाटकी या जेको हिंदकी रंग आहे गुरचेले ते, उन खे सिंधी रंग में पेश कयो अथनि, ऐं उनजो नालो वरी तब्दील कयो अथनि ॻाणूअ जा बैत। ॻाणू माना अकुलमंद जा बैत। सही सही। सो अकुलमंद जेको आहे सो बैत ॾिए वरी जवाबु ॾिए, त उहो सुवाल जवाब वारो ई अंदाज़ आहे। त ईअं जेके आहिनि से उते ॿियो आहे ॾोर बैत आहिनि। ॾोर बैत में बि छा मूं तव्हांखे जीअं ॿुधायो न त हीअ कसवटी ते ॿधल असां वटि तमामु घणा बैत थियनि था सुवाल जवाब ते। त उन में ॾोर जा बैत छा कंदा आहिनि त उन में हिकिड़ो बैत ॾींदा, वरी ॿिया जेके आहिनि से उन जवाबु ॾींदा, ॻोल्हींदा। अच्छा। हाणे ॾोर बैत मख़सूस आहिनि कंहिं करामत या मौजे ते। अच्छा। माना पंजतन जेके बि आहिनि
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, हज़रत अली आहे, हज़रत अली अलैहिस्सलाम आहे, या जेके पंजतन आहिनि, या वरी उन खां पोइ असहाब आहिनि या बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जा जेके मुख़्तलिफ़ वाक़िया थियनि था, मौजज़ा थियनि था, करामतूं थियनि थियूं, उन्हनि करामतुनि खे बैत जी सूरत में हिकिड़ी गुज़ारत ॾींदा ऐं उनखे वरी ॻोल्हण जे लाइ को सो ॿिया सुघड़ ॻोल्हींदा। हाणे उन में छा आहे त 2 टोलियूं ठहंदियूं आहिनि ऐं हिते ईअं बि थियो आहे कि केतिरनि ई कचहरियुनि में त हिकिड़ी टोली उत्तर जी आहे, हिकिड़ी टोली लाड़ जी आहे। अच्छा। ऐं पोइ जेको आहे सो मुक़ाबिलो थींदो आहे, जेतिरा बैत जंहिं वधीक भॻा त उहो खटी थो वञे ऐं जंहिं न भॻा त उहो वरी हाराए थो वञे। ऐं उहा जेका मूं मोहबत ॾिठी आहे उन्हनि में त मुक़ाबले में ठीकु आहे उहे गुज़ारतूं ॾींदा आहिनि या बैत ॾींदा आहिनि, पर वरी हिक ॿिए सां जॾहिं खटण खां पोइ जेको खटंदो आहे उन सां भाकुरे मिलंदा आहिनि, उन्हनि खे मुबारकूं ॾींदा आहिनि, त उहो मोहबत जो रंग बि ॾिसण वटि उहो जेको आहे असांजे सिंधी कल्चर में आहे। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहिबु, लोक अदब फ़क़ति ऐं फ़क़ति किसनि कहावतनि ऐं फिक्शन ते मबनी आहे या इन में का जेके साइंसी इजादूं थियनि पियूं या की साइंसी तकलीफ़ थिए पई? पाण साइंस हाणे अॼु जो त इल्मु न आहे, साइंस सदियुनि जो इल्मु आहे, त इन जे हवाले सां साइंस जो केतिरो अमल दख़ल आहे लोक अदब में, ख़ासि करे असांजे लोक अदब में? हाणे ॾिसो, हीअ आहे लोक ॾाहप। तव्हां साइंस खे ॾिसो, पोइ उहा मेडिकल साइंस हुजे या आम साइंस हुजे, साइंस त आहे तहक़ीक़ ऐं तजुर्बनि जो, मुशाहिदनि ऐं तजुर्बनि जो। बिल्कुलु। त उहे जेके तजुर्बा आहिनि उहे लोक ॾाहप सां शुरू थियनि था। सही। मिसाल ही तव्हां जूं जेके जड़ी बूटियूं आहिनि, सही, इहे हज़ारे सालनि खां वठी असांजा ॻोठाणा इस्तेमालु कंदा था अचनि ऐं मुख़्तलिफ़ मर्ज़नि जे लाइ इस्तेमालु कनि था, ऐं उन्हनि खे वरी साइंसी तरीक़े सां जॾहिं तजुर्बा करे कंहिं दवा ठाही ऐं उहो जेको आहे सो ब्लड प्रेशर जी दवा थी या कंहिं ॿिए मर्ज़ जी दवा थी, बिल्कुलु सही, त इहो लोक ॾाहप जे वसीले ई ही जेके ईजादूं आहिनि साइंस जूं थियूं आहिनि, लोक ॾाहप खां ख़ाली न आहिनि। पोइ भले हाणे जदीद उन तव्हां चओ, ऐं अहिड़ी तरह मां जेको अदब आहे असांजो, उनजो बुनियादु बि लोक अदब आहे, जेको बि अदब आहे दुनिया में। सही सही। बुनियादी अदब इहो आहे। पोइ अॻिते हली उन्हनि में बहितरियूं आयूं आहिनि, उनमें तब्दीलियूं आयूं आहिनि। सही सही। साईं भला जेका सुगड़नि जूं कचहरियूं हूंदियूं, मां नंढो हूंदो हुउसि त मूंखे यादि आहे त असांजे ॻोठ में तमामु घणियूं सुगड़नि जूं कचहरियूं थींदियूं, ख़ासि करे सियारे जी मुंद में त ॼण हर राति हिकिड़ी कचहरी हूंदी हुई मच कचहरी ते। हाणे तव्हां छा था सम्झो त हीअ को अॼु जो जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे, जिते तव्हांजे हथ में जेको मोबाइल आहे इहो ॼण पूरो यूनिवर्सल खे हिकु गॾियल हिकु नंढो ॻोठ करे छॾियो आहे। इन में उहे कचहरियूं किथे गुम ऐं ग़ाइबु थी वियूं आहिनि? हाणे ॾिसो, कचहरियूं बिल्कुलु थियनि पियूं, हिकिड़ो त ॿाहिराड़नि में कचहरियूं अञा क़ाइमु आहिनि, पर उन थोरो जदीद रंग वरितो आहे। अच्छा। जदीद रंग इहो आहे त मिसाल नंढे शहर में या कराची जहिड़े शहर में कचहरी थी, उते लाउड स्पीकर बि आंदा आहियूं, उते स्टेज ठाहियूं, उहो आहे उहो कचहरी, पर उहो कचहरी जारी रखियऊं। सही। ऐं छो जो सहूलियतूं अची वियूं आहिनि। बिल्कुलु सही। टेलीविज़न ते तव्हां कचहरी ॾिठी, तव्हां हाणे त मोबाइल फ़ोन ते बि कचहरियूं रखनि था। बिल्कुलु सही। त उनखे इन टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कनि था, उहे साॻियूं कचहरियूं नए रंग सां। ॿी तव्हांखे मां हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायां त असांजा कुझु सुगड़ आजिज़ रहमतुल्लाह लाशारी उन्हनि में हिकिड़ी तनज़ीम हलाईंदो आहे सलात, उन जो सरबराह आहे, हिन पंहिंजी टेक्नोलॉजी खां कीअं कमु वरितो आहे। अच्छा। कॉन्फ्रेंस कॉल जेको सिस्टम आहे। सही सही। त बाबा सुगड़ वेठा हुजनि पंजाब सिंध जे मुख़्तलिफ़ हिसनि में, पर कॉन्फ्रेंस कॉल जे ज़रिए हिक ॿिए खे ॿुधनि, हिक ॿिए खे दाद ॾियनि। वाह वाह। त ज़ाहिर आहे हिन शइ खे हुन इस्तेमालु कयो आहे। तव्हां जिते फिज़िकली पहुची नथा सघो त उते तव्हांजो आवाज़ु पहुचे उते, ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त असांजा सुगड़ जेके आहिनि उहे टेक्नोलॉजी खां फ़ाइदो वठनि पिया। लोक अदब ते असां वटि तहक़ीक़ जो कमु केतिरो थो थिए ऐं कहिड़ा इदारा आहिनि, कहिड़ा फ़र्द आहिनि जेके कमु कनि पिया? हाणे असां वटि जेके इदारा आहिनि उहे सिंधी अदबी बोर्ड आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, ऐं इन खां सवाइ कल्चर डिपार्टमेंट आहे। इन्हनि कमु कयो बि आहे ऐं कुझु माज़ी में त उन शानदार कमु कयो आहे, जीअं सिंधी अदबी बोर्ड सही छा कयो डॉक्टर बलोच साहब जे सरबराही में। सही सही। त पूरी सिंध जो लोक अदब गॾु कयो। अच्छा। ऐं उहो 40 खां वधीक ज़ख़ीम किताबनि में महफ़ूज़ थी वियो, पर उनखां पोइ असांजे इदारनि कमु करणु छॾे ॾिनो। डॉक्टर बलोच साहब जी जेका सुञाणप आहे उहा आहे लोक अदब जे हिकिड़े पारखो जी, पर डॉक्टर बलोच साहब जे नाले ते हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो वियो आहे, डॉक्टर एन ए बलोच इंस्टीट्यूट ऑफ
हेरिटेज एंड रिसर्च त उन जो कमु जेको आहे सो हुजणु घुरिजे लोक अदब ते, पर उहो कमु न पियो करे। सिंध गवर्नमेंट जो इदारो आहे इन बलोच, लोक अदब ते उनजो कोई कमु कोन्हे। या थोरो कमु थियो आहे त कल्चर डिपार्टमेंट कुझु किताब छपराया आहिनि, पर उन तरीक़े सां न पियो थिए जंहिं तरीक़े सां थियणु घुरिजे, ऐं उनजी सख़्तु ज़रूरत आहे। असां हिन वक़्तु शायदि हिन जदीद दौर में अची विया आहियूं त सम्झूं था त लोक अदब जी का अहमियत कोन्हे, तंहिंजे करे उन ते कमु न करणु घुरिजे। सो लॻभॻि सभिनी इदारनि हिन वक़्तु इहो को अनऑफिशियल तय कयो आहे त लोक अदब ते कमु न आहे करिणो। लोक अदब खे हुकूमती सतह ते का अहमियत न पई मिले। हुकूमत चओ या उहो इदारा जेके हुकूमत ठाहिया आहिनि, छो जो इदारा हुकूमत ठाहिया, उन्हनि जो जा उसूल बि तय कया त ही साईं असांजे सिंधी ॿोली ऐं अदब ते कमु कंदा। मां नथो सम्झां त को सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वटि या सिंधी अदब बोर्ड वटि या कल्चर डिपार्टमेंट वटि या डॉक्टर एन ए बलोच इंस्टीट्यूट वटि इहो लिखत में हुजे त बाबा लोक अदब ते कमु न आहे करिणो। पर उते जेके माण्हू वेठा आहिनि उहे इहो सम्झनि था त हिन पासे। तव्हां हिकु यूनिवर्सिटी में प्रोफेसर बि आहियो, तव्हां अदब पढ़ायो बि था, तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी रिसर्चर बि तव्हां पाण आहियो। हींअर हिन वक़्तु लोक अदब ते यूनिवर्सिटी सतह ते केतिरी रिसर्च पई थिए, तव्हां वटि केतिरा छोकिरा आहिनि जेके अदब खे पढ़नि पिया ऐं उहे वरी अदब मां वरी पोइ वरी लोक अदब खे जेको आहे उहो तरजीह ॾियनि पिया या उहे उनजी चूंड कनि था पंहिंजी तहक़ीक़ में? हाणे हिकिड़ो त लोक अदब ते कमु करणु कुझु ॾुखियो बि आहे, छो जो फील्ड में वञिणो पए थो ऐं सभई फील्ड में नथा वञणु चाहिनि। असांजा अक्सर नौजवान इन चकर में आहिनि त असांखे घर वेठे सवलाई सां कमु थी वञे, उहो फील्ड में नथा वञणु चाहिनि। हिकिड़ो त इहो रुझान आहे। ॿियो आहे त यूनिवर्सिटियुनि में लोक अदब ते उन लिहाज़ खां कमु न पियो थिए जंहिं तरीक़े थियणु घुरिजे। छो त जॾहिं सिंधी डिपार्टमेंट्स जेके बि आहिनि, असांजा कराची यूनिवर्सिटी जो हुजे, उर्दू यूनिवर्सिटी जो हुजे या शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जो हुजे, सिंध यूनिवर्सिटी जो हुजे, त उन्हनि खे रुॻो लोक अदब न आहे। उहे अदब जा समूरा जेके पासा आहिनि उनखे खणंदा, समूरनि सिंफ़ुनि ते कमु कंदा, तंहिंजे करे पर्टिकुलर को लोक अदब खे हू कोन था फोकस कनि, मजमूई तौर ते कनि था। त उन में कुझु दोस्तनि PhD कयूं सिंधी लोक अदब ते। असांजी उर्दू यूनिवर्सिटी में 2 नौजवान जेके आहिनि से लोक अदब जे हवाले सां कमु कनि पिया। उन्हनि में हिकिड़ो फुलू मेघवाड़ आहे जंहिं ढाटकी लोक अदब जे हवाले सां कमु कयो आहे, हुनजी थीसिस कंप्लीट थी वई आहे। ऐं ॿियो हिकिड़ो नौजवान आहे जेको उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी ते कमु करे थो। ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जेको सुघड़ हुयो, उन जी हैसियत इहा आहे त हिन दौर जा जेके बि सुघड़ आहिनि उन्हनि जो ॼण हू सरदार आहे, सरवाण आहे। ऐं उन एतिरो कमु कयो लोक अदब जे हवाले सां, ख़ासि तौर ते सुघड़नि खे सुजाॻ करणु ऐं सुघड़नि जी हिमत अफ़ज़ाई करणु, सुघड़नि जी तंज़ीमूं ठाहिणु, जो ॼण हिकिड़ी तहरीक हुन शुरू कई ऐं जेका हुन कामयाबीअ सां अॻिते आंदी। ऐं हुन जा जेके बैत आहिनि, सुघड़ाइप जा गुज़ारतूं आहिनि, उहे तव्हां जॾहिं कचहरियुनि में वेंदव त लॻभॻि घणनि सुघड़नि खे यादि आहिनि ऐं उहे उन जा पढ़ंदा आहिनि ऐं समय शागिर्द आहिनि उन जा। नौजवान भला तव्हां केतिरो सम्झो था त की असां अॼु जा नौजवान आहिनि उहे अदब तरफ़ माइल केतिरी हद ताईं आहिनि ऐं उन्हनि खे केतिरी हद ताईं हुजणु घुरिजे? तव्हां जॾहिं असांजी जनरेशन में हुयो त तव्हां वधीक मुतहरिक हुयो, सरगर्म हुयो, या अॼु जो जेको नौजवान आहे उहो अदब जे लाड़े ॾांहुं वधीक सरगर्म आहे? मुंहिंजे ख़्याल में असांजी टही कुझु वधीक अदब ॾे हुई। उनजो सबबु इहो आहे त कमर्शलिज़म एतिरो न हुयो जेतिरो हाणे आहे। हीअ को न्यू लिबरलिज़म जो दौरु आहे जंहिंमें हर शइ जी हिकिड़ी क़ीमत आहे, तव्हांजे अदब जी क़ीमत आहे, तव्हांजी ॿोली जी क़ीमत आहे, इवन तव्हांजे जज़्बनि जी क़ीमत आहे। बिल्कुलु, त इहो एतिरो कमर्शलिज़म न हो। ॿियो छा हो त शॉर्टकट हाणे वधियो आहे, अॻे हुयो पर एतिरो न हुयो। पोइ शॉर्टकट जे करे असांजा नौजवान अफ़सोस आहे त मुतालियो नथा कनि, किताब नथा पढ़नि, ऐं मुतालियो जॾहिं नथा कनि रुॻो फेसबुक ते त तस्वीरूं त हिक ॿिए खे शेयर कनि था, पर जेके त आर्टिकल छपजनि था या फेसबुक ते अचनि था उहे पढ़नि कोन था। हाणे न पढ़ण जे नतीजे में हू कोरा आहिनि, हुनखे कुझु अचे नथो। ॿियो हुननि जो शाइरी ते घणो ज़ोर आहे, पर शाइरी छा आहे त जेकॾहिं मुताले खां सवाइ कंदव त उन में उहा गहराई न ईंदी। न तव्हां सुठा शाइर बणिजी सघंदव, न सुठा नसर नवीस बणिजी सघंदव। तंहिंजे करे जेसिताईं तव्हां पंहिंजे सीनियर शाइरनि खे, मिसाल शाह लतीफ़ आहे, सचल सरमस्त आहे, उस्ताद बुखारी आहे, शेख अयाज़ आहे, उनखे न पढ़ंदव, या वरी जेके जंहिं फील्ड में आहियो, मिसाल लोक अदब जी फील्ड में आहियो त डॉक्टर बलोच जा किताब न पढ़ंदव, या ॿियनि मुहक़िक़नि जा किताब, डॉक्टर संदील जा किताब न पढ़ंदव, त उन में तव्हां
ओतिरो न हासिलु करे सघंदो. जेकर नावलनि जे हवाले सां तव्हां कमु कयो था, नावल न पढ़ंदव त कमु बि कोन करे सघंदव. बिल्कुलु सही. त इहा अलमियो आहे त असांजा नौजवान हिन वक़्तु महिनत जेको आहे एतिरी नथा कनि ऐं ख़ासि तौर ते मुताले खां परे भॼंदा था वञनि. तव्हां जेका नौजवान मुतलिक़ जेका मयार पिया ॾियो त असांजो नौजवान जेको मुतालो नथो करे, त अॼु जे नौजवान सां हिकिड़ो मसइलो इहो न आहे. जॾहिं तव्हांजी नौजवानी वारी जनरेशन हुई त तव्हांखे शाइर मिलिया शेख अयाज़, तव्हांजी सोबत हूंदी उस्ताद बुखारी सां, तव्हांजी सोबत हूंदी तनवीर अब्बासी सां, शमशीर हैदरी सां, नबी बख्श बलोच जहिड़ो माण्हू तव्हांजी रहनुमाई कंदो हूंदो. अॼु जी जेका जनरेशन आहे उनखे उहो अदब पढ़णु कान त मिलंदो हूंदो, पर जेके कचहरियूं जेके रूबरू रहनुमाई उहा किथे थी मिले. उहे इदारा कोन्हनि. उहा जेका ज़ाती हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी त भाउ नौजवाननि खे हिकु सुठी राह ॾेखारिजे, उन्हनि खे सुठो अदब पढ़ाइजे, उन्हनि खे किताब गिफ्ट कजनि. मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, ॾिसो त उस्ताद बुखारी तव्हां नालो खयों, शमशीर नालो खयों, हिन में को शक कोन्हे त असां उनजा नाज़मंद हुयासीं. पर हर नौजवान खे सवलाईअ सां उस्ताद बुखारी बि कोन मिली सघंदो हो, सवलाईअ सां शमशीर बि मिली कोन सघंदो हुयो. त वञिणो पवंदो हो. ही वञनि त सही न. ऐं हाणे ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असांजे हर ॻोठ में को न को सुठो अदीब शाइर हर शहर में मौजूदु आहे. उस्ताद बुखारी ठीकु आहे, अलाह खे प्यारो थी वियो आहे, शेख अयाज़ अलाह खे प्यारो थी वियो आहे, त जेके मौजूदु आहिनि उन मां फ़ाइदो त वठी सघनि था. बिल्कुलु. कराचीअ में केतिरा आहिनि, 100 खां वधीक चोटीअ अदीब आहिनि. बिल्कुलु. पर उन्हनि सां कचहरियूं नौजवान केतिरा था कनि. बिल्कुलु. त इन ॻाल्हि खे बि ॾिसो. बिल्कुलु. नौजवाननि जो अदब ॾांहुं केतिरो लाड़ो आहे, इन ॻाल्हि खे असां पाण जारी रखंदासीं. पर हिते वठूं था हिकु नंढो साई, हिते वठूं था हिकु नंढड़ी साई, ऐं साई खां पोइ वरी ॿीहर मिलंदासीं. नाज़रीन, हिते हिकु नंढी साई था वठूं ऐं साई खां पोइ वरी अवामी आवाज़ टेलीविज़न जे प्रोग्राम इंटरव्यू में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार. साईं, ॻाल्हि पई हले नौजवाननि जी, त हींअर जेको अदब छपिजे पियो या जेको पढ़िजे पियो, छा तव्हां उन मां मुतमिन आहियो त उन में हिकु तहक़ीक़ी अंसर केतिरो आहे? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त हर दौर में तख़लीक़ तमामु घणी थींदी आहे. ठीकु आहे. लिखियो घणो वेंदो आहे. ठीकु आहे. पर मयारी केतिरो हूंदो आहे उहो तमामु घटि हूंदो आहे. सही सही. मिसाल शाह लतीफ़ जे ज़माने में शाह लतीफ़ वॾो शाइर हुयो. सही. पर उन सां गॾु ॿिया बि केतिरा ई शाइर हुया. बिल्कुलु. उन्हनि जो नालो निशान कोन्हे. छाकाणि नालो छाजे करे न आहे जो उहो मयार शायदि उन्हनि जो ओतिरो न हो. सही. त अॼु बि जेको जेतिरो बि लिखिजे पियो उन में मयारी तसमुरो कोन्हे को. सही. पर इन जे बावजूदि शाहकार शयूं अचनि थियूं. शाइरी बि अचे थी, नसर में बि लिखिजे पियो. पोइ उनजी अहमियत हींअर महसूसु कयूं या न कयूं. सही. उहा अलॻि ॻाल्हि आहे. सुभाणे थी सघे थो उहा उनजी अहमियत महसूसु थींदी ऐं उनखे क्लासिक जो दर्जो मिलंदो. त मां मुतमइन आहियां त हींअर जेको कमु थिए पियो उहो घणो पियो थिए, उन में सुठो ऐं मयारी बि शामिलु आहे. तहक़ीक़ जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई त असां जेका तहक़ीक़ कयूं था उन में छा आहे त शायदि हिकिड़ो जेके आलमी उसूल आहिनि साम्हूं नथा रखूं. सही. ऐं ॿियो घणो भाड़ियूं था असां लाइब्रेरीअ ते. लाइब्रेरीअ में वञिजे, पढ़िजे, सुठी ॻाल्हि आहे. पर तहक़ीक़ जे लाइ जेकॾहिं किथे फील्ड जी ज़रूरत आहे त उते बि वञूं. बिल्कुलु सही. त इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ध्यान में रखणु घुरिजनि. त असां रुॻो कैची किताबनि में हणी ऐं जेको आहे सो टुकड़ा खणी ऐं उनखे गॾे को मज़मून या तहक़ीक़ी मक़ालो न ठाहियूं, पर पंहिंजो उन में जेको पंहिंजी ॾाहप आहे, पंहिंजी सोच आहे, पंहिंजी तहक़ीक़ आहे, उहा बि शामिलु कजे. बिल्कुलु सही. पर साईं हिकिड़ो मुंहिंजो वरी सुवालु हूंदो, पोइ वरी असां वरी लोक अदब ते ईंदासीं, सुगड़नि ते ईंदासीं. त जेका असांजी जदीद टेक्नोलॉजी आहे, असांजो अदीब, असांजो दानिश्वर, असांजो शाइर या इवन असांजो सुघड़ जेको आहे उहो हुन खां केतिरो फ़ाइदो थो वठे. मिसाल तौर ते हाणे मोबाइल में एप्स अची विया आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि जा, मुख़्तलिफ़ शयुनि जा. तव्हां हुन एप्स में वेंदो, तव्हांखे तमामु वॾो मवादु मिलंदो.
त असांजे अदीबनि ऐं शाइरनि ऐं सुगड़नि उन मां केतिरो फ़ाइदो वरितो आहे, केतिरियूं टेक्नोलॉजी सां उहो केतिरो साइडियल आहे? ॾिसो, सिंधी अदब जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त असांजो जेको अदब आहे, शाइरी आहे, नसर आहे, उहो मुकमिल तौरु न अची सघियो आहे, डिजिटलाइज़ न थी सघियो आहे। हिकिड़ो नंबर 1 इहो त जॾहिं मुकमिल तौरु न थियो आहे त असां फ़ाइदो बि ओतिरो नथा वठूं। सही, उहो अञा ताईं असां वटि किताबनि में मौजूदु आहे, किताबनि पढ़ण जी ज़रूरत आहे, किताबनि खे उन टेक्नोलॉजी में आणण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु सही। बाक़ी दुनिया में जेको कुझु वहे वापरे पियो, जेका तहक़ीक़ थिए पई, त असां हिकु त अंग्रेज़ी में कमज़ोर आहियूं, जंहिंजे करे ओॾे वञूं ई कोन था। ॿियो इहो आहे त असांजी दिलचस्पी न आहे त दुनिया में छा थियो आहे, या मूंखे तहक़ीक़ जे हवाले सां जेका शइ खपे थी उहा मां नेट ते ॾिसी वठां। बिल्कुलु। त ओॾे असां अञा ताईं तस्वीरुनि खे लाइक करण जे उन आहियूं प्रोसेस में आहियूं। सही। त घणे भाङी अक्सरत असांजे नौजवाननि जी रुगो लाइक ऐं डिसलाइक जे हुन चकर में आहे, या वेरी नाइस इहे इन 2-3 जुमिला आहिनि उन्हनि जे चकर में आहे। त ऐं मां तजुर्बो कयो आहे, तस्वीर रखंदो आहियां त तमामु घणा लाइकिंग्स ईंदा आहिनि, लाइक्स ईंदा आहिनि, पर जॾहिं को मवादु रखंदो आहियां त केरु कोन पढ़ंदो आहे। हाणे इन को हिकिड़ो मुश्किल सां को चवंदो साईं मां इहे जेको तो रखियो इहो पढ़ियो, ऐं उन में लाइक्स हूंदा आहिनि उन में, पर पढ़ण जो अञा रुझान कोन्हे। त इन मां अंदाज़ो लॻायो त असां अञा ताईं जेको आहे सो उनखे सही इस्तेमाल में न पिया आणियूं, इन जदीद टेक्नोलॉजी खे, त उनजी ज़रूरत आहे उनजी। बिल्कुलु। हिकु दफ़ो ॿीहर अचूं था साईं लोक अदब ते सुगड़नि जे हवाले सां, सिंध में सुगड़नि जूं केतिरियूं तंज़ीमूं आहिनि ऐं कहिड़ियूं हिन वक़्तु मुतहरिक आहिनि, सरगर्म कनि? सुगड़नि जूं 5-6 तंज़ीमूं आहिनि। अच्छा। उन्हनि में जेका सरगर्म तंज़ीम आहे उहा आहे सलात। ऐं सलात इहो छाजो? इहो आहे सिंध लोक अदब हा तंज़ीम। अच्छा। त सलात सिंध लोक अदब तंज़ीम। अच्छा। त उन जो अॻुवाण आहे आजिज़ रहमतुल्लाह अला शारी। ॿी हिकिड़ी तंज़ीम आहे, उनजो बि ईअं मिलंदड़ जो नालो आहे, जंहिंजो मुमताज़ अब्बासी साहब सरबराह आहे। टी हिकिड़ी तंज़ीम आहे ख़लील रहमान महेसर आहे, उनजो सरबराह आहे। इहे 3 जेकी तंज़ीमूं आहिनि कुझु न कुझु कमु कनि पियूं। ॿियूं नाले मातर तंज़ीमूं आहिनि जेके पंहिंजो कचहरियूं त कनि पियूं, पर उन सतह जूं नथियूं कनि। हाणे उन में ॾिसो घणा ई मसइला आहिनि त हिन तंज़ीमुनि खे का फंडिंग कान्हे, का हुकूमती सतह ते मुश्किल सां तमामु घटि। अच्छा। हाणे हू पंहिंजे हड़ामाड़ी ऐं ॿियो जेके असांजा सुघड़ थियनि था उहे वीचारा इंतिहाई ग़रीब माण्हू आहिनि, त उहे किथां पैसा आणनि जो उनखे कचहरी करण जे लाइ। मिसाल तव्हां वटि 15-20 सुघड़ अचनि, उनजे लाइ मानी जो बंदोबस्तु, पाणी जो बंदोबस्तु या रहाइश जी ज़रूरत पए थी, त इहे शयूं असां वटि उन सुघड़ वीचारे जे लाइ मुश्किल थी वञनि थियूं। पर इन जे बावजूदु इहे माण्हू कनि था, इनखे जस आहे, इनखे सलाम आहे। कीअं कनि था? मां त अहिड़ा सुघड़ ॾिठा आहिनि जेके वीचारा मज़दूरी कंदा आहिनि, पर उहे किथे न किथे कुझु सुघड़नि खे गॾु करे ऐं कचहरी कनि था। ऐं असांजा जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि उहे कचहरियूं कराईंदा ई कोन्हनि। अच्छा। तमामु थोरा माण्हू आहिनि जेके असांजा उतां ते कचहरी कराईंदा हुजनि, न त किथे माण्हू आहिनि। भला जीअं सिंध अदबी बोर्ड आहे या सिंधियोलॉजी डिपार्टमेंट आहे या कल्चर या के ॿिया डिपार्टमेंट आहिनि, उन में का सुघड़नि जे लाइ अलॻि सां का चेयर हुजे जेका लोक अदब ते कमु करे, या वरी जेके यूनिवर्सिटियुनि में मुख़्तलिफ़ चेयर्स आहिनि, जीअं शाह लतीफ़ चेयर आहे कराची यूनिवर्सिटी में या सचल चेयर आहे लतीफ़ यूनिवर्सिटी में, त इन तरह सां कहिड़ा इदारा हुजनि हुकूमती सतह ते तव्हांजी इन हवाले सां हुकूमत या कल्चर डिपार्टमेंट सां का ॻाल्हि ॿोल कंहिं इन्हनि तंज़ीमनि जी का ॻाल्हि ॿोल? मुंहिंजी 2-3 दफ़ा ॻाल्हि ॿोल थी आहे कल्चर डिपार्टमेंट सां थी आहे। कल्चर डिपार्टमेंट छा आहे त वज़ीफ़ो सुघड़नि खे ॾींदो आहे। अच्छा। त इहा चङी ॻाल्हि आहे, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई चेयर जे हवाले सां, त मूं मुख़्तलिफ़ इदारनि खे तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि त बाबा तव्हां ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट खे कल्चर डिपार्टमेंट खे तव्हां हिकिड़ो लोक अदब इंस्टीट्यूट ठाहियो, बिल्कुलु फोकलोर इंस्टीट्यूट ठाहियो, जेको मुकमिल तौरु लोक अदब जे लाइ हुजे। उन में सुघड़नि जी हिमत अफ़ज़ाई बि थिए ऐं ॿियो कमु बि थिए, तहक़ीक़ बि थिए, पर अञा ताईं उन ते जेको आहे सो ज़हनी तौरु असांजा हुक्मरान तयारु कोन्हनि त उन इदारे खे क़ाइमु कजे। थी सघे थो तव्हांजे प्रोग्राम जे वसीले उहा ॻाल्हि ॿुधनि, बिल्कुलु, ऐं पोइ राज़ी थी वञनि। हा बिल्कुलु, सरदार शाह हिन वक़्तु ॾाढो मुतहरिक बि आहे, हू लोक अदब
लोक मेला त काफ़ी कराए थो, कराची जहिड़े शहर में बि उहो मेला कराए थो, ऐं हाणे थर वञे पियो मेला कराइण, त मां सम्झां थो त हीअ का असांजी ही जेके दोस्त असांजा सरदार शाह आहे, अकबर लगारी साहिबु आहे, या मंज़ूर कनासरो साहिबु आहे, इन्हनि दोस्तनि इहे हूअं ई बि असांजे ॿोली अदब सां लाॻापियल रहिया आहिनि। सही। सरदार शाह सुठो शाइर आहे, ऐं अकबर लगारी नक़ाद आहे, ऐं मंज़ूर कनासरो साहिबु काफ़ी अरसे खां कल्चर डिपार्टमेंट सां लाॻापियल आहे। त इन्हनि माण्हुनि सिंधी ॿोली अदब जे लाइ पहिरियां बि कमु कयो आहे, ऐं हाणे बि कमु कनि पिया, ऐं आर्कियोलॉजी ते कमु कनि पिया। सो मां सम्झां थो इहे वधीक मुतहरिक आहिनि। ही 5-7 महीननि में जेतिरो इन्हनि कमु कयो आहे, जेतिरा प्रोग्राम कराया आहिनि, त मां सम्झां थो त पहिरियां इहे न थियो आहे इन क़िस्म जा, ऐं हिन कोशिशि कई आहे सभिनी खे शामिलु करण जी। थोरे जो उन्हनि ते तनक़ीद थिए पई, जेके अदीब रहिजी था वञनि त उहे उन्हनि ते तनक़ीद कनि पिया, पोइ मुख़्तलिफ़ बहाना बणाए, पर मजमूई तौरु हुन तमामु सुठो कमु कयो आहे, न त माज़ीअ में अहिड़ो तव्हांखे मिसाल न मिलंदो। वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। नाज़रीन, तव्हां डॉक्टर कमाल जामनी साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुकूमत खे इहा ई गुज़ारिश आहे त हीउ जेको असांजो लोक अदब आहे, इनखे बचाइण जे लाइ मुतहरिक थिए, अहिड़ा इंस्टीट्यूट क़ाइमु करे, अहिड़ा इदारा क़ाइमु करे जेके फ़क़ति ऐं फ़क़ति लोक अदब ते मबनी हुजनि, उन जूं मुख़्तलिफ़ उन में हिसा हुजनि लोक अदब जे हवाले सां सुघड़नि जा, त जीअं असांजो हीउ शाहकार अदब जेको आहे उहो बची सघे, ऐं ईंदड़ जेका असांजी जनरेशन आहे उन ॾांहुं मुंतक़िल